शहज़ादा अली अकबर जो ॾियारो मल्हाईंदा आहियूं। आसमाननि खे इन जे लाइ ठाहियो आहे छो जो मूंखे तोखे ख़लक़ करणो हो। अली मौला जन्नत में से कीअं वेंदो जेके मौला अली सां प्यार नाहे मुझे पीर अली सां प्यार नाहे। गाड़ो तेलका गोड़ाबाड़ी जे शहर गाड़े में शहज़ादे अकबर अबन कासिम हुसैन जे महफ़िल जश्न वलादत वॾी अक़ीदत एहतराम सां हलाई वई। इमाम बारगाह महफ़िल हुसैनी ते हलायो वियो, जंहिंमें नात खवां लाला हुसैन करबला ऐं जुमन हलाणी नातूं पेश कयूं। उन मौक़े ते ज़ाकिर फ़िदा हुसैन फ़िरदौस मजलिस महफ़िल जश्न पढ़ाई ऐं उन सां गॾोगॾु लंगर जो ख़ासि बंदोबस्तु कयो वियो ऐं उन मौक़े ते सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ाम कया विया। सिक्योरिटी जी ज़िम्मेवारी SHO गाड़ो मोहम्मद असलम गुग्गो संभालियो ऐं उन खां अलावा जमील दुरबानी, अमीर पेरोज़ाणी, मोब पेरोज़ाणी, सिद्दीक़ सोनारो, महबूब सोनारो ऐं आज़ाद ऐं उन खां अलावा ॿियनि साफ़ी दोस्तनि बि वॾे अंग में शिरकत कई। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV, तेलका रिपोर्टर गोड़ा रुली वेंदो ओ महशर में त रुली वेंदो जेके मौला अली सां प्यार नाहे मुझे पीर अली सां प्यार नाहे।